अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। जी त हिकिड़ी वीडियो जेका हुई पहिरीं उन खे ॾिसंदे अॼु आउं हुते कमान जो ॿिज नर्सरी तयारु करियूं पिया। कुझु पहिरीं नर्सरी तयारु करे लॻाई ऐं वरी हाणे नर्सरी खे तयारु करियूं पिया। नर्सरी लॻाइण जो कुझु ई तरीक़ेकार आहे। ये अवां ॾिसो पिया इन तरीक़े सां नर्सरी तयारु करे इन खे तक़रीबन जॾहिं 1 फुट जो थी वेंदो इन खे मुंतकिल कंदासीं असां ज़मीन में। इन जा 2 फ़ाइदा आहिनि। हिकु त जंहिं ज़मीन में आउं कमान पोखणु चाहियां पियो उन में मुंहिंजूं फुटियूं बीठियूं आहिनि ऐं टाइम खे बचाइण जी ख़ातिर ही नर्सरी जो तरीक़ो इख़्तियार कयोसीं त जीअं इते ई नर्सरी ते 1 फुट जो कमान ई थी वञे ऐं जीअं फुटियूं ख़तमु थियनि इन नर्सरी खे उते मुंतकिल करे सघिजे। छाकाणि त मथां हाणे सियारे जी आमद आहे ऐं सियारे में जेको न कमान जी जर्मिनेशन ते वॾो फ़र्क़ु पवे थो। इन करे टाइम खे बचाइण ख़ातिर अॼु नर्सरी तयारु पियो करियां ऐं इन नर्सरी खे असां मुंतकिल कंदासीं बिल्कुलु ॻंढेलियुनि जी शिकिल में। जेको आहे सिर्फ़ु अखि जेका आहे उहा असां बचाई आहे, बाक़ी जो टोटल जेका कमान आहे उहो कढे छॾियो आहे। ऐं न्यू मेथड जेको बिल्कुलु आहे उहो ई तरीक़े सां लॻाइसि पियो 1200 ॿूथा पर एकड़ में। इंशाअल्लाह ताला ही उम्मीद आहे त तक़रीबन 20 खां 22 ॾींहंनि में मुंहिंजी इहा नर्सरी जेका आहे फुट जी थी वेंदी, छाकाणि त इहा जल्दी ग्रोथ करेसि थी।